साथियो, अव्हांखे ख़बर आहे त सैरो सयाहत सां पंहिंजी पुराणी संगत आहे। अॼु उन संगत खे मल्हाईंदे असां दोस्तनि ख़्यालु कयोसीं त छो न रनीकोट जे क़िले खे घुमी लुत्फ़ अंदोज़ थिजे। इन जे लाइ असीं हलियासीं पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे साथियुनि सां रनीकोट घुमणु। रनीकोट सिंध जे इनकलाबी ऐं नज़रियाती शहर सन खां लॻभॻि 25 खां 30 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। रनीकोट जूं दीवारूं लॻभॻि 30 किलोमीटरनि जे सराउंडिंग्स में फैलियल आहिनि। हीउ क़िलो चइनि गेटनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन जी दीवार चोतरफ़ जबलनि जे मथां तमामु बारीक बीनीअ सां ऐं टेक्निकली ठाही वई आहे। हिन क़िले खे उबूर करणु आम इंसान जे वस जी ॻाल्हि बिल्कुलु बि न आहे ऐं हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त आम माण्हू बग़ैर कंहिं बस्ते, बग़ैर कंहिं वज़न जे हिन क़िले जो 5% बि उबूर करे नथो सघे। त इहा ॻाल्हि अक़ुल ऐं ख़्याल ऐं फ़हम में कीअं अची सघे थी त उन ज़माने जा कारीगर, मज़दूर, हुनुरमंद, टेक्निकल सलाहियतुनि जा मालिक एॾे वॾे बुलंदी वारे जबल ते, एॾी वॾी सराउंडिंग्स में पथरनि जो जड़ाव करे, पथरनि खे बहितरीन सलीक़े सां सजाए, उन में 10 बाय 20 ऐं उन खां बि वधि माप वारा मोर्चा ठाहे ऐं हिकु बहितरीन डिफेंस लाइन तयारु करे सघनि था। इहा लॻभॻि आम फ़हम जे क़बूल करण जहिड़ी ॻाल्हि न आहे। रनीकोट जो क़िलो कुदरती हुस्न सां मालामाल, जंहिंमें नयूं ऐं जबल ऐं कुदरती ख़ूबसूरती जा अनेक नमूना आहिनि। शाहपर गेट जेको थाणो बुला खान खे कनेक्ट करे थो, सन गेट जेको सन वारे साइड खां पहिरियां असांजो आदुरभाव करे थो, परियुनि जो तर जंहिंमें नंढड़ियूं मच्छूं तव्हां जो आदुरभाव करे तव्हांखे कुदरती मैनिक्योर ऐं पेडिक्योर मुहैया कनि थियूं, जहिड़ा नमूना। ऐं विच में हिकु मीरी कोट जंहिंमें ॾंद कथाऊं इन ॻाल्हि जी गवाही ॾियनि थियूं त उन ज़माने जे हुक्मरान जी हीअ रेस्ट एरिया ज़रूरु रही हूंदी। ऐं मीरी कोट जे आसपास में नंढड़ी आबादी जंहिंमें सब्ज़ी ऐं आम गुज़र जे लाइ माण्हुनि पारां पोखियल तरकारियूं ऐं फ़सुलु तव्हांखे नज़र ईंदो। हीउ हिकु फ़न तामीर जो आला नमूनो आहे जंहिंमें असांखे गुज़िरियल दौर जे टेक्निकल सलाहियतुनि, डिफेंस लाइन ऐं बहितरीन महारत जो नमूनो नज़र अची रहियो आहे। ही असांजी सिंध जो अज़ीम दीवार जे नाले सां सुञातो वेंदो आहे, जंहिंखे यूनेस्को पारां पिणु 1993 खां 95 ताईं जे विच में शोहरत हासिलु थी ऐं दुनिया जे हेरिटेज में शामिलु कयो वियो। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त हीउ क़िलो दुनिया जो वॾे में वॾो क़िलो आहे। हिन क़िले में कुदरत जा हसीन नज़ारा, फ़न तामीर जा आला नमूना ऐं हिकु बहितरीन पुरसुकून पुरअमन जॻह आहे, जंहिं ते दोस्तनि खे हिते अची करे इंतिज़ामिया जो ध्यानु ठिकाइण जे लाइ कमु करण जी ज़रूरत